पढ़ाई सुठन कपड़न के छड़ियो, सुठन फोनन के छड़ियो, सुठी गाड़ी के छड़ियो, सुठी मानी के छड़ियो, लय के छड़ियो, सुठी वाक्य के छड़ियो, सुठा किताब, सुठियूं फिल्मूं ॾिसो, सुठियूं स्कॉलरशिप्स ॾियो, सुठा दोस्त रखो, सुठा नॉवेल्स पढ़ो, सुठियूं ऑटोबायोग्राफीज पढ़ो, सुठी पोइट्री पढ़ो, फराज पढ़ो, फैज पढ़ो, इब्न इंशा पढ़ो, जॉन एरिया पढ़ो, गालिब पढ़ो, शेख हयात पढ़ो। ये दिमाग तव्हांजी तिजोरी आहे। इहो दिमाग पैसनि सां कोन थो भरिजे। इहो दिमाग ही पैसा खीसे में केतिरा पिया आहिनि, दिमाग खाली तो कहिड़े कम जा। पैसा खीसे में जाम पिया आहिनि, वॉलेट में पिया आहिनि। अब आयास फली जे वॉलेट में से घणा पिया आहिनि, 5000 2000 15000 की खोपड़ी खाली आहे। खोपड़ी में पियो आहे लॻा पियो बेबदक बेबकरी। तव्हांजी जेके खोपड़ियूं आहिनि इन्हनि खोपड़ियुनि में इल्म आहे, नॉलेज आहे। वॉलेट खे केरु थो पुछे? वॉलेट कहिड़ो थुक हिन खोपड़ीअ खे भरियो इल्म सां, खोपड़ीअ खे ॼाण सां भरियो, खोपड़ीअ खे मालूमात सां। टॉलस्टॉय पढ़ो, गोर्की पढ़ो, सार्थर पढ़ो, नॉवेल्स पढ़ो, आइंस्टाइन जी थियरी ऑफ रिलेटिविटी पढ़ो, स्पेशीज़ ते किताब पढ़ो, डार्विन जो। नयूं ॻाल्हियूं, नयूं शयूं सिखो। अहिड़ी माण्हू थियो जेके तव्हां सां कचहरी करे त हुनखे मज़ो अचे। तव्हां सां गॾु ॻाल्हाए त उहो चए वाह वाह क्या बात है बंदे की, लाजवाब, बहुत कॉम्पिटेंट, पढ़ा लिखा बंदा है। अहिड़ा माण्हू थियो जिते गुज़रो उते निशान छॾे अचे। निशान पेरनि जा न, तव्हांजी मौजूदगी जा। जितां लॻो उते माण्हू चवंदा हुआ ही जेको माण्हू हो न हिनखे यादि कर, ओ ही मूंसां हॉस्टल में रहंदो, केॾो क़ाबिल हो, केॾो लाजवाब हो, केॾो भलो हो, केॾो बाकिरदार हो, केॾो सुठो नौजवान हो, मूंसां गॾु वक़्तु गुज़रियो। ये एजाज़ है हुस्न आवारगी का, जहां भी गए दास्तान छोड़ो। जॾहिं मिलो दास्तान छॾे थो। जॾहिं माण्हू सां मिलो माण्हू चवनि त छा त माण्हू हो। इहे जॾहिं कमु कंदव मेरिट ते, ईमानदारी ते, त पोइ फ्यूचर तव्हांजो आहे। सिंध बि तव्हांखे मोटी मिलंदी।